बदीन में भी सकाफ़ती ॾियारे जे 60 फुट अजरक जो झंडो फड़काए शुरुआत कई वई आहे। हर साल जिया नेशनल स्कूल ऐं कॉलेजेस जी इमारत ते झंडो फड़काए वियो। स्कूली इंतज़ामिया ॿारनि पारां सिंध समेत मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं वयूं आहिनि। वधीक तफ़सील लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल शकूर मेमण सां। जी अब्दुल शकूर मेमण, अवां खे ॿुधाई पिया त बदीन में भी सकाफ़ती ॾियारे जे 60 फुट अजरक जो झंडो फड़काए शुरुआत कई वई आहे। हर साल जिया नेशनल स्कूल ऐं कॉलेज जी इमारत ते झंडो फड़काए पियो। स्कूली इंतज़ामिया ऐं ॿारनि पारां सिंध समेत मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं वयूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत-हाल बाबति अवां खे ॿुधाई पिया। ज़िक्र कई पिया बदीन जो त बदीन में सकाफ़ती ॾियारे जे 60 फुट अजरक जो झंडो फड़काए शुरुआत कई वई आहे। हर साल जिया नेशनल स्कूल ऐं कॉलेज जी इमारत ते झंडो फड़काए वियो। स्कूली इंतज़ामिया ऐं ॿारनि पारां सिंध समेत मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं वयूं। अज़ीम सकाफ़त के भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। अवां खे ॿुधाई पिया त बदीन में सकाफ़ती ॾियारे जे 60 फुट अजरक जो झंडो फड़काए शुरुआत कई वई आहे। हर साल जिया नेशनल स्कूल ऐं कॉलेज जी इमारत ते झंडो फड़काए वियो। स्कूली इंतज़ामिया ऐं ॿारनि पारां सिंध समेत मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं वयूं आहिनि। अज़ीम सकाफ़त के भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। बदीन में सकाफ़ती ॾियारे जी 60 फुट अजरक जो झंडो फड़काए शुरुआत कई वई आहे। स्कूली इंतज़ामिया ऐं ॿारनि पारां सिंध समेत मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं वयूं आहिनि। अज़ीम सकाफ़त के मुख़्तलिफ़ तरीक़नि सां भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। अवां खे ॿुधाई पिया त बदीन जो त सकाफ़ती ॾियारे जी 60 फुट अजरक जो झंडो फड़काए शुरुआत कई वई आहे। हर साल जिया नेशनल स्कूल ऐं कॉलेजेस जी इमारत ते झंडो फड़काए वियो। स्कूली इंतज़ामिया ऐं ॿारनि पारां सिंध समेत मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं वयूं आहिनि। जी नाज़रीन, अवां खे ॿुधाई पिया त अज़ीम सकाफ़त के भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। तफ़सील लाइ राब्तो कयो आहे बदीन मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल शकूर मेमण सां। जी अब्दुल शकूर, आगाह कजो त बदीन में सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां केतिरियूं तक़रीबूं रिथियल आहिनि ऐं 60 फुट अजरक जो झंडो फड़काए शुरुआत कई वई आहे, इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुलु, बदीन में हर साल जीअं रिवायती तौर सिंध नेशनल स्कूल एंड कॉलेजिस जी इमारत ते 60 फुट डिघो अजरक जो झंडो फड़काए स्कूल इंतज़ामिया तरफ़ां हिन क़ौमी सकाफ़ती ॾियारे जी जेका आहे सा शुरुआत कई वई आहे। स्कूल इंतज़ामिया तरफ़ां हर साल इन फड़कंदड़ झंडे खां पोइ ईंदड़ वेंदड़ माण्हुनि में गुलाब जा गुल विरहाए मोहबत ऐं अमन जा पैगाम ॾिना वेंदा आहिनि, जॾहिं त मिठाइयूं विरहाए दुआऊं घुरी सिंध मुल्क जे आजिपे ऐं ख़ुशहाली ऐं तरक़ी लाइ दुआऊं पिणु घुरियूं वेंदियूं आहिनि। हिन साल जी जेका आहे सा उहा बि पंहिंजी रिवायत बरक़रार रखंदे नेशनल स्कूल एंड कॉलेजिस ते अहिड़ो 60 फुट डिघो अजरक जो झंडो फड़काए बदीन में सकाफ़ती तक़रीबनि जी शुरूआत थी आहे। अॼोके ॾींहं ते मुख़्तलिफ़ स्कूलनि में क़ौमी सकाफ़ती तक़रीबूं मुक़ररु कई वयूं आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ ॻोठनि मां ऐं मुख़्तलिफ़ शहर जे पाड़नि मां जेको नंढियूं वॾियूं रैलियूं निकिरी हिकु मुखर रैली जेका अॼु 11 वॻे अलावल चौक खां निकिरी प्रेस क्लब ताईं अचणी आहे, उन में शिरकत करे उन मुख रैली में जंहिंमें मोटरसाइकिल, कार सवार, घोड़े सवार ऐं पैदल हज़ारे माण्हू शामिल हूंदा। उहा पंहिंजे सिंधी टोपियुनि अजरकनि ऐं पटकनि सां शामिल माण्हुनि सां अलावल चौक खां निकिरी प्रेस क्लब ताईं पहुचंदी, जिते मुख्य तक़रीब में सियासी समाजी तंज़ीमनि जा अॻुवान क़ौमी सकाफ़ती तक़रीब जे हवाले सां ख़िताब कंदा, जॾहिं त क़ौमी गीत पिणु पेश कया वेंदा। मुख़्तलिफ़ फ़नकार उस्ताद करीम कच्छी, इमरान फ़क़ीर ऐं ॿिया मुख़्तलिफ़ फ़नकार जेके आहिनि से इन तक़रीब में शिरकत पिणु कंदा। बालाज हैदरी बि उन्हनि में शामिल हूंदो। जी ठीकु आहे, महिरबानी अवां जी शकूर आगाह करण लाइ। जी नाज़रीन, अवां खे ॿुधाई पिया त अज़ीम सकाफ़त के
अज़ीम तरीक़नि सां भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। ज़िक्र कयूं पिया बदीन जो त बदीन में सकाफ़ती ॾियारे जे 60 फुट अजरक जो झंडो फड़काए शुरूआत कई वई आहे। हर साल जीअं नेशनल स्कूल ऐं कॉलेजिस जी इमारत ते झंडो फड़काए वियो। स्कूली इंतिज़ामिया ऐं ॿारनि पारां सिंध समेत मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं वयूं आहिनि। क़ौमी कार्ड भरपूर तरीक़े सां मल्हाए पियो वञे। अवां खे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरतहाल बाबति ॿुधायूं पिया। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाए पियो वञे। औरत जी आज़ादी सिंध जी ख़ुशहाली जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियारो मल्हाए पियो वञे। मुख्य तक़रीब जेका आहे कराची प्रेस क्लब में रिथियल आहे, जंहिंमें फ़नकार सुरनि जी वरखा करे सिंध मड़ खे भेटा पेश कंदा। स्कूली इंतिज़ामिया ऐं ॿारनि पारां सिंध समेत मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां सिंध मड़ खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। अवां खे ॿुधायूं पिया त मुख्य तक़रीब जेका आहे कराची प्रेस क्लब ते रिथियल आहे, जंहिंमें नाले वारा फ़नकार सुरनि जी वरखा करे सिंध मड़ खे भेटा पेश कंदा। अज़ीम सकाफ़त खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। अज़ीम सकाफ़त खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी